सिंधी नंढनि वॾनि शहरनि में आज़ादी जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मीरपुर ख़ास जे कमिश्नर कॉम्प्लेक्स में 73हीं जश्न आज़ादी जे सिलसिले में तक़रीब कोठाई वई, जिते स्कूली ॿारनि क़ौमी वेस पहिरें शिरकत कई। तक़रीब में ॿारनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं ऐं टेबलोस पेश कया, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में तक़रीरी मुक़ाबिलो पिणु थियो। गंबड़ जे मुख़्तलिफ़ निजी ऐं सरकारी स्कूलनि में रंगारंग तक़रीबूं कोठायूं वयूं, जिते शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि मिली नगमा ऐं मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया। केक काटण बैदि रैलियूं पिणु कढियूं वयूं, जिते पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा गूंजंदा रहिया। कंडियारे जी टाउन इंतिज़ामिया पारां क़ौमी झंडो फड़काइण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिं में अहम शख़्सियतुनि शिरकत कई। शहर में आल पाकिस्तान कुरैशी उस्ताद पारां पाकिस्तान ज़िंदाबाद रैली पिणु कढी वई। सकरट में मुख़्तलिफ़ तक़रीबूं कोठाए क़ौमी झंडा फड़काया विया, जंहिं बैदि मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं। अहिड़ी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं, जॾहिं त प्रेस क्लब ते केक पिणु काटियो वियो। दादलकारी में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां धारदार रैलियूं कढियूं वयूं। प्रेस क्लब चौक ते शागिर्दनि क़ौमी गीतनि ते रक़्स कंदे टेबलोस पेश कया। कोट गुलाम मोहम्मद में मुख़्तलिफ़ धुरियुनि ऐं शहरियुनि पारां रैली कढी वई, जंहिं दौरान पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा हंया विया। मीरे खान में सरकारी ऑफिसनि तोड़े ख़ानगी स्कूलनि में धारदार तक़रीबूं कोठायूं वयूं, जंहिं बैदि रैलियूं कढियूं वयूं। सामर जी यूनियन ऑफिस काउंसिल में भी जश्न आज़ादी जी तक़रीब कोठाई वई, जिते क़ौमी झंडो फड़काए मुल्क ऐं क़ौम लाइ दुआऊं घुरियूं वयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।